रेडियो गोठ जी हद थाने सुखन जे वेझो मुसानी पाड़े में गुज़िरियल रात 2 वॻे जूंगा माछी जो वॾो ताजिर सेठ अयूब मुसानी पंहिंजे ज़ाती घर में घिरी फुर कंदड़ हथां 1 कलाक घर वारनि समेत यरगमाल थियण बाद डकैतीअ जी मज़म्मत कंदे फुरन हथां तशद्दुद करण बाद फायर करे क़त्ल कयो वियो आहे। मटियारीअ जे ॻोठ हनीफ कलोड़ जे रवासन मसमाद निर्मा उर्फ कज़ब कानू घरेलू तकरार तां क़त्ल ॾेर ऐं सोहरे मथां क़त्ल जो इल्ज़ाम जवाबदार फरार। गढ़ी खेरो वेझो ॻोठ जाम खान एरिया में ज़मीन जे मामूली तकरार तां एरी ऐं बिरोही बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में झेड़ो 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी। आदिलपुर लॻ पीर मुबारक शाह बगदादी स्टॉप ते ट्रालर पुठियां मोटरसाइकिल जी ज़ोरदार टक्कर जे नतीजे में रिटायर्ड फौजी अब्दुल गफ़ार वल्द नसरुल्लाह कलवड़ सख़्त ज़ख़्मी थी पियो जेके सिविल अस्पताल घोटकीअ बाद रेनियर खान रेफर कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।